फैज़ मुर्शिद का पिनी वठबो आ, जेकॾहिं पंहिंजो हक़ समझो तो हक़ छिनी वठबो। मुझो काबिल एहतराम तालके पेटल तालके दौड़ की बाडी हिन यूसी नाचा पंहिंजो शेरली शाह जा उस्ताद, नाठियाणी जा उस्ताद यूसी जमाल शाह जा उस्ताद, सभिनी के मुझो सलाम। 3 तारीख़ जेका असां पंहिंजी तहरीक हली उन्हनि से शयूं 2-3 शयूं हुयूं। हिकिड़ी इहा शइ ही त जॾहिं वफ़ाक़ बजट पेश कंदी आहे त उन टाइम ते मुलाज़िमनि जी जेका पघार बजट में वधाईंदी आहे। जॾहिं पघार वफ़ाक़ वधाईंदी आहे त वफ़ाक़ पघार जा पैसा बि गवर्नमेंट ॾींदी आहे पंहिंजे सूबनि खे। सूबा कतन पंहिंजे घरां कोन भरींदा आहिनि, पंहिंजी बजट में कोन रखंदा आहिनि पघार जा पैसा। असां सां ॿिटो मयार इहो रहियो त असांखे DR कोन मिलियो। वफ़ाक़ जेको आहे 40%, 30% DR ऐं 10% वधाए हिननि असांखे 10% ॾेई 12% ॾेई मुंहिंजो देर आहे दुरुस्त आया। छो न असां बि पंहिंजे जेको आहे हिकिड़ो बहानो सम्झी हिकिड़ो बहितरीन प्लेटफॉर्म वठी असीं पंहिंजे उस्ताद सां राब्ते में अचूं ऐं उन्हनि खे पंहिंजा मैसेज ॿुधायूं, उन्हनि खे हिमथायूं। सही ख़बर सभु कंहिंखे आहे, पर असांजो वरी फ़र्ज़ु बि थिए थो जेकर तव्हां असांखे पटको ॿधायो आहे त असांजो अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे, तव्हांजो थोरो कोन्हे तव्हां सां अचनि, तव्हांखे मर्कज़ जा प्रोग्राम ॿुधायूं, मर्कज़ जी पॉलिसी तव्हांखे ॿुधाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। जेकर इहा शइ असांखे फ़ोन ते ॿुधाए छॾियो त हाजी सिकंदर तव्हांखे फ़ोन ते ॿुधाए छॾिया, पर असां सुठो कोन सम्झो। त उन हिसाब सां असां यूसी वाइज़ मीटिंग रखियूं आहिनि। पहिरीं मीटिंग असांजी जेको आहे सो हिन में 60 मेल हुई। उन खां पोइ ॿिए ॾींहुं जेका असांजी मीटिंग हुई असांजी पंहिंजो ओभारी सावड़ी ऐं होत फ़कीर जी, ऐं कल्ह मीटिंग जेका असीं असांजो हुन ख़मीस वारे ते अबुल हसन में अॼु तव्हां वटि आया आहियूं। पर ॻाल्हि हाणे अचूं था उन शइ ते त गॾु थियणु, इताद थियणु ऐं वठोटा करणु, तालाबंदी वजह हींअर पंहिंजे वजूद जी बका जी जंग आहे। जेकॾहिं हींअर तव्हां पंहिंजे वजूद खे न बचायो, हींअर पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल खे न बचायो, हिन खां पोइ तव्हां 10 दफ़ा उतो, तव्हां 10 दफ़ा मज़म्मत कयो, तव्हांजे कम जी कोन्हे। ही टाइम आहे, ही मौक़ो आहे, वक़्तु आहे। वक़्तु एॾो तेज़ ऐं बेरहम आहे, तव्हां गुज़री वेंदो, तव्हांखे ख़बर न पवंदी कीअं वक़्तु गुज़री वियो, तव्हां हथ मलींदा रहिजी वञिजो। तव्हां वचन कयो त सभु दोस्त हिम्मत ऐं हौसले सां हर माण्हू ते कराची पुॼंदो। कतने केरु सोचे त मां न वेंदुसि, मां 500 ॾेई छॾींदुसि, फलाणो वेंदो, कोन्हे ईअं। जेको दोस्त पहुचे थो, जेको हले थो, उनजो फर्ज़ु आहे उहो पंहिंजे जान जो ऐं पंहिंजे बच्चनि जो तहफ़ुज़ करे थो, केरु कंहिं ते थोरो नथो करे। असीं जेकॾहिं डोर टू डोर यूसी घुमूं था, असां कंहिं उस्ताद ते थोरो कोन था कयूं, असां बि पंहिंजे वजूद जी जंग खे जंग पिया कयूं, पंहिंजे वजूद खे बचायूं पिया, पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल खे बचायूं पिया। ऐं इहा शइ बि ज़हन मां कढी छॾियो, जूनियर सीनियर ख़तम आहे, किसो भाई रहियूं असां, पर को नंढो भाई को वॾो भाई। कल्ह असां जेको आहे जूनियर हुआसीं, असांजा सीनियर आहे, पर असां में फ़र्क़ु ई कोन हो त ही सीनियर आहे जूनियर आहे, ॿाहिरि आहियूं, हिकिड़े पेचे सां वापसि आहे, साॻी पघार खणूं था, साॻी मरातो असांखे मिलनि थियूं, साॻियूं मरातो उन्हनि दोस्तनि खे मिलनि थियूं। ऐं इहा शइ किथे बि न कयो त भई जेको आहे सीनियर जो मसइला कंहिंजा 3 साल कंहिं 4 साल उन्हनि नुक़सानु कॾहिं न, नुक़सानु असां खां वधीक उन्हनि दोस्तनि जो। असांखे जेकॾहिं 15% पेंशन मिलंदी, उन्हनि खे रुपयो न मिलंदो। असां वटि इंडिया में सिलसिलो हले थो पेंशन जो तरीक़ेकार साॻियो उहो जेको आहे ही राइज करणु चाहिनि पिया ऐं थी वियो आहे। 2024 जी बजट खां पोइ नोटिफिकेशन निकितो, उन में इहो तय हो त 10% जेको आहे उहो जेको मुलाज़िम पघार मां कटौती थींदी ऐं 12% जी जीपी जो पाण जेके इंट्रस्ट लॻाए तव्हांखे ॾींदा, टोटल 22% तव्हांखे मिलंदो। ऐं 22% इन सूरत में चाहे तव्हां लाॻीतो 22% वठी छॾियो, चाहे पर मंथ वठो, मैट्रिक ताईं पोइ कोन पढ़ाईंदो। उन्हनि ख़बर आहे गवर्नमेंट जे जेका मुलाज़िमत आहे उन्हनि में सेक्यूर अमाउंट कोन्हे, उहो तहफ़ुज़ ई कोन्हे। रिटायरमेंट खां पोइ उनखे फ़ाइदो कहिड़ो मिलंदो जेको आहे सो असां ॿार पढ़ायूं ऐं यूनिवर्सिटी में 4-4, 5-5 साल माण्हू मोकिले थो ॿार, छाजे लाइ, कहिड़ो फ़ाइदो? 24 साल 22-23 साल ताईं ॿार पढ़े थो जेको यूनिवर्सिटी में पढ़ाइनि था, ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो असां ॾेई छॾियूं था।
पर जॾहिं उन्हनि जो असांखे रिज़ल्ट न मिले त पोइ ज़रूरत कहिड़ी आहे? उन शइ खे बचाइण लाइ, पंहिंजे वजूद खे बचाइण लाइ, पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल बचाइण लाइ, क़ौम जे बच्चनि खे जेको संभालण लाइ इहो फर्ज़ु आहे। ऐं असांजो माना कंहिं बि सूरत में पोइ हिते न हटूं। जेतिरा आहियो ॿाहिरि निकिरो, ऐं असां जेतिरा मुलाज़िम वेंदासीं एॾी फतेह थींदी। वध खां वधि पहुचणो आहे। बाक़ी ॻाल्हि आहे उन जी त हुकूमत जी छा तबसरो कजे। जंहिं जाइ ते बीठा आहियूं, जंहिं यूसी में बीठा आहियूं, अॼु सुबुह जंहिं जो प्रोग्राम हुयो जे उन पासे वञूं पिया त क़ाबिल तारीफ़ आहे पीपी गवर्नमेंट। पीपी गवर्नमेंट जो नारो ई बुनियाद ते भुट्टन साहब जो रोटी कपड़ा मकान, रोटी कपड़ा मकान, उन जी जेका सुबुह तव्हां झलक ॾिसी चुका आहियो त पंहिंजे स्कूलनि खे केतिरे बहितरीन सहूलियत ॾियनि पिया था, सोलर पखा ऐं बेटियूं ॾेई। इहो आहे पीपी गवर्नमेंट जो मंशूर। पर मुराद अली शाह साहब अलाए छो पीपी गवर्नमेंट जे मंशूर जे खिलाफ कम पियो करे। माना तूं हथ मथे बाक़ायदा करे चवी थो त मुंहिंजी बसा तालीम खां मां जेका प्राइवेट पार्टनरशिप कयां थो, हेॾा अरबे रुपए खरबे पिया त खपाए तूं हाणे तूं उन्हनि जे हवाले करी थो, वरी उन्हनि खे ब्लैकमेल करे उन्हनि खां पैसा वठी थो। सिंध जो उस्ताद, सिंध जो मुआशिरो इन शइ कॾहिं क़बूल न कंदो, न कंदो, न कंदो। पर ॻाल्हि इहा आहे फिरी सिरी पुणे खे हमज़ो जलमाली सां इन्हनि सां जेका असांजी गुज़री असांखे ख़बर आहे। असां 4-4 रातियूं घरां निकिरी वियासीं। असांखे ॿियो ख़ौफ़ कोन हो। असांखे ख़ौफ़ इहो त राति जो असांखे खणी वेंदा, उन खां पोइ वापसि कोन कंदा। असांजी जेको धरणो एहतिजाज आहे कराची, उहो असांजो फेल थी वेंदो। ज़ाहिर आहे जॾहिं क़यादत न हूंदी पोइ आम माण्हू डिस्टर्ब थींदो। ऐं खोड़ सां एजेंसी माण्हू टार्चर कंदियूं, टार्चर हद खां वधीक। ऐं भले केरु बि केतिरो चए मां पोस्ट नथो रोकां छा बि, पर ॻाल्हि इहा आहे त एजेंसियूं असांजो पाक सां एॾियूं तेज़ आहिनि, हर माण्हू जे लफ़ जे त कहाणी जी ख़बर आहे हर माण्हू खे। तो दोस्तो ॿी इहा शइ तव्हांखे इहा बि गुज़ारिश आहे, हीअ जेके 10-12-15 ॾींहं पाण खे गैप मिलियो आहे, इहो बि हिकु जंग अथव। इहा जंग कीअं आहे? सोशल मीडिया जंग आहे। जेको दोस्त सोशल मीडिया यूज़ करे थो, इस्तेमालु करे थो, उनखे ख़ुदा करणी मुंहिंजी गुज़ारिश आहे ॿियो नथो करे पंहिंजे सिहत ते राम खाई करे तो रोज़ सुबुह जो 2 पोस्टूं जेको आहे सो रखे। ऐं असांजो ही जेको दोस्त आहे, ही पुराणा दोस्त कुझु वेठा हूंदा, उन्हनि जो दोस्त मां तारीफ़ कराईंदो हलां। मंसूर बलोच असांजो बहितरीन अदाकार आर्टिस्ट हुयो, पंहिंजे सिंध जो बुचेरी जो हुयो। इहो उनजो फर्ज़न अथव। ही अदाकार बि आहे, सदाकार बि आहे, शाइर बि आहे, अदीब बि आहे। ही सोशल मीडिया ते कम बि करे थो। ही जॾहिं खां पंहिंजे तहरीक जो आगाज़ थियो आहे, हिन सभु ॿियूं पंहिंजो मसरूफ़ हटाए करे नामंजूर ॾिनो वञे, ॾिनो वञे नामंजूर। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद। असांजा मुतालबा सिंधी प्लाइलाइन जिंदाबाद, सिंधी प्लाइलाइन जिंदाबाद। DRA ॾिनो वञे, DRA ॾिनो वञे, ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे।